सगियूं में बड़ी अॻु कचे वारे इलाइक़े मंगी माड़ी थाणे जे हद केटी मंगी माड़ी में क़तल थी वियल गुलबहार सियाल जे वारसनि सां पीपी अॻवान सरदार तारिक अनवर खान सियाल, सिराई बख्त अली सियाल, नवीद अली सियाल ऐं ॿियनि मंगी माड़ी पहुची क़तल थी वियल गुलबहार सियाल जे टीजे जे मौक़े ते वारसनि सां ताज़ियत कई। टीजे जे मौक़े ते सरदार तारिक अनवर खान सियाल, सिराई बख्त अली खान सियाल, नवीद सियाल, हमज़ा अली भागत, अब्दुल सत्तार भागत, हाजी इमदाद अली सियाल, अल्लाह बख्श सियाल समेत केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। हुन मौक़े ते मक़तूल गुलबहार सियाल जे भाउ दिली जान सियाल ऐं ॿियनि वारसनि सां दाहींदे चयो आहे त असांजो हमराह बेगुनाह चना बिरादरी जे माण्हुनि हमलो करे क़तल करे छॾियो, पर अफ़सोस जो पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। हुन मौक़े ते सरदार तारिक अनवर खान सियाल, सिराई बख्त अली सियाल, नवीद अली सियाल क़तल थी वियल गुलबहार सियाल जे वारसनि सां गहरे अफ़सोस जो इज़हार कयो ऐं गुलबहार सियाल जे वारसनि खे सबर जी ताक़ीद कंदे चयो त को बि गैर क़ानूनी क़दम खणण खां पासो करियो। असां तव्हां सां हर वक़्तु क़ानूनी मदद करण लाइ तयारु आहियूं।